नाज़रीन अस्सलाम वालेकुम। ॻोठ मिर्ज़ापुर तालको कंडियारो ज़िलो नुशरफ फिरोज़ जे हवाले सां अॼु असां तव्हांखे अहम ख़बर ॾींदासीं त ॻोठ मिर्ज़ापुर में मरहूम नवाब अली सहतो जेको हिकु वॾो कानूनदान, ॻोठ जो हॾ ॾोखी, ॻोठ सां मुहबत रखंदड़ ऐं तरक़ियाती कमनि जो ॼार विछाईंदड़ हिकु तारीख़ आहे। उन तारीख़ खे अना परस्तनि ऐं हिकु शरपसंद टोले मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कमज़ोर करण जी कोशिश कई ऐं आख़िर 3 अप्रैल 2025 ते उन ख़ानदान खे इन मुख़बरनि, इन रहज़ननि, रिटायर्ड टोलनि दफ़न करे छॾियो। ऐं मां हिते वाज़े कंदो हलां त मरहूम नवाब अली हिकु कानूनदान जी हैसियत सां ॻोठ मिर्ज़ापुर में रोडनि रस्तनि जो ॼार विछाईंदड़, ॻोठ मिर्ज़ापुर में अगरि जेकॾहिं बिजली आई त उहा मरहूम नवाब अली आंदी। केतिरनि ई ॻोठ जे माण्हुनि खे सरकारी नौकरियुनि में भर्ती कराईंदड़ ही अज़ीम शख़्स मरहूम नवाब अली हुयो। अॼु बि जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त ॻोठ मिर्ज़ापुर में जेके रोड रस्ता आहिनि उन जे वफ़ात खां बाद उहे मरहूम नवाब अली जा ॾिनल आहिनि ऐं उन जे औलाद जा ॾिनल आहिनि, जितां सवें हज़ारे माण्हू रोज़ाना गुज़र कनि था, यानी अचनि वञनि था। मरहूम नवाब अली जा फ़र्ज़ंद मुजाहिद अली उन वांगुरु यानी पंहिंजे पीउ वांगुरु सखी ऐं दरिया दिलि इंसान आहे, जंहिं कॾहिं कंहिं बि ॻोठ वारे खे का तकलीफ़ न आहे ॾिनी। अगरि जेकॾहिं हुन में कंहिं वक़्तु को कमु पइजे थो त हू बिना कंहिं सोच ऐं फ़िक्र जे ऐं सियासत जे ॻोठ जे अवाम खे सहूलियत मुहैया करे थो, यानी पंहिंजे ज़मीनुनि मां रस्ता ॾेई करे उन्हनि खे आबाद कराए थो। लेकिन मिर्ज़ापुर जे कुझु रिटायर्ड टोले खे इहा ॻाल्हि पसंदि आई ऐं आख़िर 3 अप्रैल 2025 ते उन जे नाले खे, उन जे उमेदुनि खे, उन जे मुस्तक़बिल खे, यानी ॻोठ मिर्ज़ापुर जे नौजवान जेको अॼु मरहूम नवाब अलीअ जी उन तारीख़ खे पढ़ी करे ॻोठ जी ख़िदमत करणु चाहे थो, शायदि उहो हींअर मायूस आहे त हीअ जेकॾहिं टोला, ही बंदि कमरे में रिटायर्ड टोला जेकॾहिं फ़ैसिला करे ऐं क़ब्रिस्ताननि ते ईदगाह जे नाले सां, पीर जे नाले सां, मस्जिदुनि जे नाले सां, चंदनि जे नाले सां, क़ुर जे हाफ़िज़नि ते सियासत कंदा त शायदि हिन ॻोठ ते जल्द को अल्लाह जे तरफ़ां ख़ुदा न करे को अज़ाब नाज़िल थी वञे। हिन शरपसंद टोले खे शायदि को सम्झाइण वारो कोन्हे त पीर अब्दुल्ला जे नाले सां तव्हां केसब कराया, तव्हां सोशल मीडिया ते असांजे ॻोठ जे न्याणियुनि जा नाला बि ॾियारिया ऐं ॿिनि धुरनि खे, चाहे उहा धुर अब्दुर रहमान जी हुजे या मरहूम नवाब अली जे ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ धुर हुजे, ॻोठ में सभु रहंदड़ हिक ॿिए जा भाइर आहिनि। लेकिन ही शरपसंद टोलो कॾहिं चवे त अलफ़ सही आहे, वरी उन धुर जे ॿिए खे चवे त कॾहिं ॿिए सही आहे, यानी पंहिंजे मफ़ादात जी जंग विढ़ंदे विढ़ंदे हिन ॻोठ खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। ॻोठ मिर्ज़ापुर जा माण्हू त पहिरियों ई हिननि रिटायर्ड टोलनि मां जॾहिं इहे नौकरियुनि में हुया तॾहिं बि तंग हुया। हाणे त हू रिटायर थी करे असांजे ॻोठ ते हिकु अज़ाब बणिजी चुका आहिनि। जंहिं वक़्तु बि चाहिनि त हू पंहिंजे पोढ़ाइप जो हिकु ढोंग रचाए करे पैसे जे ज़ोर ते करप्शन करे ग़रीब मारूड़नि खे विढ़ाए दंग करे हुनजे न्याणियुनि खे थाणनि ते पहुचाए करे हू पंहिंजो पाण खे ख़ुशी महसूसु कराइनि था। हिननि बेरहमनि खे शायदि इन शइ जी का ख़बर कान्हे त अल्लाह साईं जो अज़ाब जॾहिं नाज़िल थींदो त तव्हांखे कंहिं बि सूरत में का बचण जी का वाट न मिलंदी। ग़रीब जी आह, हिकु ख़ैर ख़वाह जी आह, हिकु ख़िदमतगार जी आह, हिकु ग़रीब न्याणी जी आह,
एक बेवस ऐं लाचार की मदद करण बदिरां एक जवाबदार की हैसियत से उन्हनि खे महसूस करायो था त ॼण हू वॾा ॻोठ जा के जवाबदार आहिनि। मां सम्झां थो त ही हिकु साज़िश आहे असांजे ॻोठ खे तबाह करण जी। पहिरियां बि इन माफ़िया जॾहिं नौकरियुनि में हुया तॾहिं बि इन्हनि अहिड़े क़िस्म जूं साज़िशूं कयूं जो कंहिं बि ग़रीब खे जीअण न पियो ॾिनो। जॾहिं ग़रीबनि थोरो साह खयो त ही रिटायर्ड टोलो वरी उन्हनि खे पाण में वेढ़ाए करे इहो महसूसु कराइनि था त ही को वॾा के ख़ुदा तरस आहिनि, बल्कि ही वॾा ज़ालिम ऐं बेरहम इंसान आहिनि। मरहूम नवाब अली जे ख़ानदान जी ख़िदमतूं शायदि हिननि खां विसरी वई हुई। शायदि हिननि खे इहा ख़बर कान्हे त अधु ॻोठ खे जेकॾहिं आबाद कंदड़ इहो हिकु वाहिद फ़र्द शख़्स हुयो, उहो मरहूम नवाब अली हुयो। ही त उन जा एहसान लाहींदे लाहींदे पर ॻाईंदे ॻाईंदे पंहिंजी ज़िंदगी ॾियनि तॾहिं बि हुन जा एहसान नथा लाहे सघनि। लेकिन हिननि बेरहम ऐं फरामोश क़िस्म जे माण्हुनि खे केरु सम्झाए? ॻोठ खे बचाइण जो वाहिद हल जेकॾहिं आहे त ॻोठ जा सभु, चाहे उहा सैद बिरादरी हुजे, चना बिरादरी हुजे, सता बिरादरी हुजे, भट्टी बिरादरी हुजे, कुरैशी बिरादरी हुजे, सभु बिरादरियूं सभु जनता त ही ॻोठ ते वार आहे, ही ॻोठ ते हिकु ज़ुल्म जी शुरूआति आहे। ही अॻिते हली करे कंहिं बि ग़रीब खे इन पंहिंजे दजाली ज़हननि सां तबाह ऐं बर्बाद कंदा ऐं ॻोठ खे बंजर कराईंदा, बंजर करे छॾींदा ऐं ॻोठ खे हिकु क़ब्रिस्तान जी शिकिल ॾियण में ही कामयाब थी वेंदा। सॼे ॻोठ खे ख़बर हुजणु खपे त पीर अब्दुल्ला नाले सां घिटी क़ब्रिस्तान त आहे, लेकिन उनजी घिटी आहे या कान्हे। ऐं जेकॾहिं कंहिं ग़रीब ते ॾंडु विधो वञे त कम से कम हिन बेरहमनि खे इन शइ जी सम्झ में अचे त पीर जे नाले ते ॾंडु रखणु, मस्जिद जे नाले ते ॾंडु रखणु, क़ब्रिस्तान जे नाले ते ॾंडु रखणु, ईदगाह जे नाले ते ॾंडु रखी करे वरी तव्हां कंहिंजा पेट भरियो ऐं पंहिंजी वाह वाह करायो। शायदि तव्हांखे को क़ब्र जो अज़ाब विसरी वियो आहे, छा तव्हांखे अलाह जो को अज़ाब जी का ख़ौफ़ ऐं ख़तरे जी का तव्हांखे का प्रचार कान्हे का। मां सम्झां थो त ॻोठ मिर्ज़ापुर अॼु सरापा एहतजाज आहे। ॻोठ मिर्ज़ापुर जा नौजवान सवे माण्हू इन फ़ैसिले खे, इन रिटायर्ड टोले जे फ़ैसिले खे पीर अब्दुल्ला नाले सां जेको सोशल मीडिया ते पूरी दुनिया ॾिठो त पीर अब्दुल्ला जी घिटी जे हवाले सां केस बि दाख़िल थिया। शायदि हाणे उहा घिटी न आहे। 5 लख वठी करे हे रिटायर्ड टोलो इहो महसूसु कराए थो त पीर अब्दुल्ला जी घिटी हाणे आहे ई कान। हाणे पाण में भाकुर पाए पाराए 5 लख रुपया ॾंडु वठाए करे उहो बि असांजो दोस्त, उहो बि असांजो प्यारो, असांजे ॻोठ जो रहवासी आहे। शायदि उन दोस्त अब्दुरहमान खां बि इहा ॻाल्हि विसरी वई आहे त हीउ रिटायर्ड टोलो केतिरो ज़ालिम आहे। हिन रिटायर्ड टोले जॾहिं मरहूम नवाब अली जे एहसाननि खे विसारे वेठो त शायदि हिन में बि कंहिं मफ़ाद खां सवाइ हुनजी का जंग कान्हे। सिर्फ़ु हीउ रिटायर्ड टोलो पंहिंजे मफ़ादनि जे ख़ातिर विढ़े थो, पंहिंजो मफ़ादात हासिलु करणु चाहे थो ऐं हीउ ग़रीब माण्हुनि खे एतिरो त जरगमाल बणाइणु चाहिनि था त जीअं हू हिननि जा नौकर ऐं ग़ुलाम बणिजनि। कॾहिं रोड रस्ते, कॾहिं रोड ते बीठल गाॾियुनि खे पकिड़े करे उन खां ॾंडनि जे बहाने हिक ॿिए जा ग्रुप ठाहे करे ऐं उनखे पाण खे महसूसु कराइनि था त वॾा ही ॻोठ जा ख़ैर खवाइनि। ईदगाह जा वण कटाए करे पंहिंजो पाण खे सियासी मैदान में चमकाइणु चाहिनि था ते वॾा के ईदगाह जा ख़ैर खवाइनि। क़ुर जे हाफ़िज़नि जी बेहरमती ऐं उन्हनि खे ज़लील कनि था। शायदि ही महसूसु कराइनि था त हिननि खां वॾो को आलिम कोन्हे को, हिननि खे अलाह जो ख़ौफ़ आहे ई कोन। मिर्ज़ापुर वासियों होश कयो, कम से कम थोरो आवाज़ उथारियो, कम से कम थोरो हिन रिटायर्ड टोले खे एतिरो त महसूसु करायो त तव्हां ज़ालिम आहियो, तव्हां जाबरा आहियो, तव्हां कंहिं बि सूरत में हिन ॻोठ जे कंहिं बि ग़रीब माण्हू जा ख़ैर ख़वान आहियो। महिरबानी करे 3 अप्रैल 2025 जो जेको फ़ैसिलो बंदि कमरे में ॻोठ मिर्ज़ापुर जे 2 धुरनि जे विच में तमामु शरीफ़ ऐं नेक दिल ॿई धुरियूं ॿई पाड़े छॾी। पाड़े खे माण्हू बचाईंदो आहे, लेकिन हिन नफ़रतनि जी अहिड़ी बाहि भड़काए छॾी आहे जो हर माण्हू ॾंडु वठण जे लाइ तयारु आहे। हर माण्हू भाउ खे ज़लील करे उन ते इल्ज़ाम हणे, उन ते पीर अब्दुल्ला जे नाले सां, क़ब्रिस्तान जे नाले सां, ईदगाह, मस्जिद, आज़ान जे नाले सां अहिड़ा इल्ज़ामात हणी करे मज़हबी जंग छेड़ाए करे ॾंड वठण जी हिकिड़ी आदत असांजे ॻोठ में शुरू थी चुकी आहे। मां सम्झां थो त इहा कंहिं बि सूरत में बर्दाश्त करण जोगी कान्हे, न वरी का क़ाबिल साराह आहे। इनखे हर सूरत में दफ़न थियणु खपे। ॻोठ मिर्ज़ापुर जे मां सभिनी धुरनि खे, सभिनी ज़ातियुनि खे गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे हिन रिटायर्ड टोले मां जेकर तव्हांखे जान छॾाइणी आहे त आवाज़ पंहिंजो बुलंद कयो। गली घिटीअ में हर वक़्तु सुबुह मंझंदि शाम हिन माफ़िया खे, हिन फ़ैसिलनि खे, हिन अहिड़े क़िस्म जी हरकतुनि खे तव्हां कंडेम कयो
ऐं हिनखे निंदियो त जीअं हमेशह हमेशह जे लाइ भाईचारो पैदा थिए, अमन पैदा थिए ऐं सुकून पैदा थिए ऐं ॻोठ में वरी ख़ुशियुनि भरी ज़िंदगी हर को माण्हू गुज़ारे सघे। ग़रीब अमीर में को फ़र्क़ु न हुजणु खपे, कारे ऐं अछे में को फ़र्क़ु न हुजणु खपे। सभु पाण में भाइर थी रहूं, सभु पाण में अमन जो दर्श ॾियूं, सभई पंहिंजो पाण में हिकु थी करे रहूं त जीअं नफ़रत दिलनि मां ख़तमु थी वञे। बसि फ़िलहालु एतिरो ई। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।